सिंधवासियों छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैर ठीक ठाक? मुंहिंजा परस्तारो, मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा बुज़ुर्गो, मुंहिंजूं भेनरियूं, मुंहिंजूं अंबड़ियूं, मुंहिंजूं उहे जेके दीनदार शख़्स आहिनि, उन्हनि सभिनी खे दिलि जी गहराइनि सां अस्सलाम वालेकुम। छो त मां उहो एक्टर आहियां जो सभिनि जो एक्टर आहियां। मक़सदु आहे त जंहिंमें बुज़ुर्ग औरतूं बि अची थी वञनि, मुंहिंजूं भेनरियूं, नौजवान न्याणियूं, मासूम ॿार, हारी नारी, मज़दूर, स्टूडेंट, उन में छोकिरा छोकिरियूं जेके बि आहिनि, सभिनी जे लाइ ख़ैरु ख़्वाह आहियां ऐं उनजे लाइ दुआ घुरंदो आहे त उन्हनि जा जेके बि मक़सद आहिनि उहे कामयाबु उन्हनि में थियनि। ऐं जेकॾहिं पढ़ाई कनि था त पढ़ाई खां पोइ पंहिंजे रोज़गार सां लॻी वञनि ऐं उन्हनि जो नसीबु भलो थिए। सभ खां वॾी ॻाल्हि आहे त असांजे सिंध जे नौजवाननि जो, असांजे यूथ जो नसीबु भलो थिए। छो त रोज़गार सां ई माण्हू भलो थो लॻे। बेरोज़गार माण्हू जेको आहे न, पंहिंजे जिस्म खां ई बेज़ार हूंदो आहे। बहरहाल मां दुआगो आहे तव्हांजे लाइ, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे ऐं तव्हां बि मुंहिंजे लाइ हमेशह दुआ कंदा कयो। अलाह ताला मूंखे हमेशह सिहत ॾे, तंदुरुस्ती ॾे, हिमत ऐं हौसलो ॾे त मां कुझु ड्रामा करे तव्हांखे ख़ुशि करे सघां। थैंक यू वरी। अदा हिकिड़ी किस्त असांजी छो न हली, उनजो सबबु मां थो ॿुधायां। मां अखियुनि ॾिठो शाहिद आहे त हे दोस्त असांजा वञनि पिया चिमची में, जंहिंमें कुझु कैमरामैन, असिस्टेंट ऐं डायरेक्टर, चीफ असिस्टेंट डायरेक्टर, पंहिंजो इहे सभु दोस्त गॾु वञनि पिया। असांजी कार उन्हनि जे पोयां हुई। छा ख़बर पई त 30 फुट रोड खां हेठि। सिंधवासियो, असांजी जेका हीअ सीरियल आहे तकरार, हाणे उनजी हिकिड़ी किस्त न हली सघी ऐं ड्रामो थोरो रिपीट थियो। ठीकु आहे, त मुंहिंजी त एंट्री हाणे आहे, अञा मां आयो न आहियां स्क्रीन ते। इनशाला मथे हफ़्ते तव्हांखे मां बि नज़र ईंदुसि। थियो ईअं जो असां तो रिकॉर्डिंग ख़तमु करे ज़ुल्फ़कार बुर्दीअ जी माना रिकॉर्डिंग करणु थाणे ते या इस्पताल वञूं पिया त असांजी गाॾी हुई ऐं अॻियों चुंगशी में पंहिंजो चीफ असिस्टेंट कैमरामैन, चीफ असिस्टेंट डायरेक्टर ऐं डायरेक्टर इहे वञनि पिया। तव्हां ख़बर पई त उहा चुंगची असांखे 30 फुट हेठि कलाबाज़ियूं खाईंदी नज़र आई। अफ़सोस, मूंखे थोरी खिल थी अचे, पर खिलणु न घुरिजे, पर मंज़र अहिड़ो हो जो उन में काफ़ी दोस्तनि खे धक लॻा, एॾा धक लॻा जो हलण खां बाक़ाइदे हलाक। पोइ 2 ॾींहं 3 ॾींहं जेको आहे सो रेस्ट करणी पई। कुझु दोस्त इस्पताल दाख़िल थिया, घणनि खे टाका लॻा, त इन जे करे उहो ड्रामो जेको आहे सो तकरार हिकिड़ी किस्त न हली सघियो। अञा अखियुनि ॾिठो शायदि मां आहियां। वरी हाणे जेको आहे सो दोस्त जेके आहिनि तयारु थी विया आहिनि, बसि पोइ उन्हनि खे कुर्सी ॾेई विहारे कमु पिया करायूं, कैमरा ते बि ऐं डायरेक्शन में बि। भई असां त एक्टरनि खे अलाह पंहिंजी हिफ़्ज़ अमान में रखियो, त असां कार में वियासीं, पोयों हुयासीं उन्हनि जे, उहो अॻियों अॻियों हलनि पिया। बसि इहा ॻाल्हि हुई जेका तव्हां सां शेयर करणी हुई, जंहिंजे करे तकरार ड्रामो हिकिड़ी किस्त न हली। सिंधवासियो, तव्हांजो ॼातल सुञातल इरफान शेख अदाकार, इन खां पहिरीं मॉडल हो। हुनजा माशाल्लाह काफ़ी गाना जेके आहिनि सिंधी वी ते KTN ते तव्हां ॾिठा हूंदा इरफान शेख जा। इरफान शेख कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहे। ही यूट्यूब चैनल उनजो आहे। त अॼु तकरार जे सेट ते आउं वेठो आहियां, मूंखे चई त मुंहिंजे लाइ 2 लफ़्ज़ ॻाल्हाए यूट्यूब जे बारे में। सची ॻाल्हि आहे त मूंखे बि शौक़ु थियो आहे त मां बि यूट्यूब खोलियां, त ज़ाहिर आहे वरी इन्हनि खे मां चवंदुसि 2 लफ़्ज़ मुंहिंजे बारे में बि ॻाल्हाए ओड़े। पोइ इन करे तव्हां सिंधवासियुनि खे पुरज़ोर अपील कयां थो त हिन जे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं अॻिते जेको आहे सो शेयर कयो। ऐं जेतिरा हिन जा व्यूज़ वधंदा त हिन जी हौसला अफ़ज़ाई थींदी। तव्हांजे ई करे असां सभु कुझु आहियूं। जेकॾहिं तव्हां असांखे ॾिसणु पसंदि न कंदव या इग्नोर करे छॾींदव त ज़ाहिर आहे त असां कुझु बि न आहियूं। बहरहाल मूं जेतिरो कुझु ॾिठो आहे सिंध जे माण्हुनि खे ऐं सिंध जी भेनरुनि खे, सिंध जी अंबड़ियुनि खे, बुज़ुर्ग औरत, बुज़ुर्ग मर्द,
हारी नारी पढ़े लिखियल माण्हू सभु जेके आहिनि से सिंधी अदाकारनि सां प्यारु कनि था त बशर्ते के सिंधी अदाकार सुठे तरीक़े सां कमु करे सुठा सब्जेक्ट जेके चूज़ करे उन ते कमु कंदो अञा उन जी इज़त वधंदी। ऐं किथे किथे असांखां बि ग़लतियूं थियूं मूंखां बि थियूं जंहिंजो पछताव मूंखे आहे। पर हाणे असां छा कयूं, असांजे हथ में कुझु न हूंदो आहे त सभु कुझु चैनल जे हथ में हूंदो आहे। जेकॾहिं मुंहिंजे घर में चैनल हुजे हा त सवाल ई पैदा नथो थिए त अहिड़नि सब्जेक्टनि में मां कमु कयां। हाणे यूट्यूब चैनल मुंहिंजे ठाहिण जो मक़सदु बि इहो ई थींदो त उन ते तव्हांखे उहे शयूं ॾियां जेके तव्हां ॾिसणु चाहियो था, या उहे माॻ जेके सिंध में आहिनि जेके गवर्नमेंट तव्हांखे न ॾेखारिया आहिनि या ॿियनि चैनलनि न ॾेखारिया आहिनि, उहे सिंध जा माॻ तारीख़ी आसार उहे सभु कुझु मां तव्हांखे ॾेखारियां। इनशाला कोशिशि कंदुसि, पर फ़िलहालु इरादो आहे अञा दोस्त जेके आहिनि फिर इन्हनि जो हौसला अफ़ज़ाई। इरफान शेख नालो इरफान शेख, ईअं करे हुनखे जेको आहे सो वरी बि तव्हांखे पुरज़ोर अपील कयां थो हुनखे सब्सक्राइब कयो, अॻिते शेयर कयो त जीअं हुनखे वधीक जेको आहे सो माण्हू पसंदि कनि ऐं वधीक हुनजा जेके आहिनि सो व्यूअर्स वधनि ऐं जेतिरा वधंदा ओतिरी हुनखे इनकम बि थींदी, नालो बि थींदो। थैंक यू।